एटलांटिक समुंड में ॿिनि पाकिस्तानी शहरनि समेत आचर वारे ॾींहं खां गुम थी वियल आबदोज़ टाइटेन जी ॻोल्हा अञा जारी आहे। ॻोल्हा दौरान उन वक़्ति अहम अॻ भराई साम्हूं आई जॾहिं सोनर सर्च दौरान हिक कैनेडियन जहाज़ खे आबदोज़ मां कुझु आवाज़ ॿुधण लाइ मिलिया। अमरीकी कोस्ट गार्ड्स जे तर्जुमान फ्रेड रेडिक चयो आहे त गुम थियल आबदोज़ जा कुझु आवाज़ ॿुधण खां पोइ नई उमेद पैदा थी आहे। आबदोज़ जी ॻोल्हा लाइ ॻरी मशीनरी खणी होराइज़न आर्कटिक नाले हिकु जहाज़ कैनेडा पहुची वियो आहे। गुम थियल आबदोज़ टाइटेन तारीख़ी टाइटेनिक जहाज़ जो मलबो ॾेखारण लाइ आचर ॾींहुं 5 मुसाफ़िर खणी समुंड में वई हुई। सफ़र शुरू थियण जे पोणनि 2 कलाकनि बैदि आबदोज़ जो राब्तो काटा थी वियो। अमरीकी कोस्ट गार्ड्स मूजिबि आबदोज़ में पाकिस्तानी वापारी शहज़ादा दाऊद, संदसि पुटु सलेमान दाऊद, बरतानवी वापारी हमेश हार्डिंग ऐं तफ़रीही सफ़र जो बंदोबस्तु कंदड़ कंपनी ओशन गेट जो CEO स्टॉकटन रश सवार आहिनि। आबदोज़ में पुट सूधो सवार शहज़ादा दाऊद पाकिस्तान जी एंग्रो कंपनी जो वाइस चेयरमैन बि आहे। ख़ौफ़नाक ॻाल्हि इहा आहे त 4 ॾींहनि खां समुंड में गुम थी वियल आबदोज़ टाइटेन में ऑक्सीजन गैस जो 90 कलाकनि जेतिरो ज़ख़ीरो वञी बचियो आहे, जेको सुभाणे ताईं ख़तमु थी वेंदो। ऑक्सीजन ख़तमु थियण सबबि आबदोज़ में सवार मुसाफ़िरनि जे ज़िंदा बचण जा इम्कान ख़तमु थी वेंदा। अमेरिका ऐं कैनेडा जी नेवी ऐं डीप सी बिज़नेस कंदड़ कंपनियुनि जा जहाज़ ऐं ॿेड़ा गुम थियल आबदोज़ जी गॾिजी ॻोल्हा करे रहिया आहिनि। आबदोज़ जे टेक्निकल माहिरनि तोड़े कोस्ट गार्ड्स जो चवणु आहे त हाणे सभिनी खे कंहिं मौजिज़े जो इंतज़ारु आहे, छाकाणि त वक़्तु तेज़ीअ सां गुज़री रहियो आहे। पाकिस्तानी वापारी शहज़ादा दाऊद जे ख़ानदान ऐं एंग्रो कंपनी पारां शहज़ादा दाऊद ऐं संदसि पुट जे महफ़ूज़ वापसीअ लाइ सभिनी खे दुआउनि जी अपील कई वई आहे।